नाज़रीन ठुल अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। जावेद उस्मान बिजाणी जी रिपोर्ट मूजिब ठुल लॻो घर वेंदे प्राइमरी उस्ताद पुट समेत क़तल, ॿियो पुट ज़ख़्मी, हथियारबंद फरार, वारसन लाश रखी एहतियाजी मुज़ाहिरो कयो। मिलियल ॼाण मूजिब ठुल वेझो सी सेक्शन थाणे जी हद लाशारी मोड़ लॻो ठुल शहर खां ॻोठ वेंदे मोटरसाइकिल सवारनि मथां कार सवार हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में गोलियूं लॻण सबबि प्राइमरी उस्ताद बंगुल बंगलाणी संदसि पुट फारूक बंगलाणी मौके ते मारिजी विया, जॾहिं त ॿियो पुट फाइक बंगलाणी गोलियूं लॻण सबबि शदीद ज़ख़्मी थी पियो। इतलाह ते पुलिस पहुची ज़ख़्मी थियल नौजवान खे ठुल जी तालका अस्पताल पहुचायो, जिते हालत नाज़ुक हुजण करे लाड़काणे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त क़तल थियल पीउ ऐं पुट जा लाश तालका अस्पताल मां पोस्टमार्टम बाद वारसन हवाले कया विया। वाक़े जो इतलाह मिलंदे ई सभनि जी तइदाद में बंगलाणी बिरादरी जा माण्हू तालका अस्पताल पहुता, जंहिं बाद ॿिन्ही मक़तूल पीउ पुट जा लाश खणाए ठुल जे रहबर चौक ते रखी एहतिजाजी मुज़ाहिरो करे पुलिस खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई, जिते मुज़ाहिरीन मक़तूल बंगल बंगलाणी जे भाउ साबिर बंगलाणी ऐं ॿियनि चयो त असांजे भाउ ऐं संदसि पुट खे बेगुनाह क़तल कयो वियो आहे। ॿिन्ही थाणनि जे विच में हथियारबंद फायरिंग करे मुंहिंजे भाउ ऐं भाइटे खे क़तल करे आसानी सां फ़रार थी विया, पर पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार न कयो। उन्हनि चयो त वाक़े में मुलविज़ जवाबदारनि खे फ़ौरी गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ ठुल।